सखर में सेक जो लाइनमैन समीर साहब हिकिड़ो दोस्त असां दुकानदार हथां क़तल थी वियो। असल में इहो क़तल जेके सबब नज़र अचनि था पिया ज़ाहिरी तौरु उहो पाण त जेको समय जो लाइनमैन हुयो, लाइन सुपरिटेंडेंट, हुन लाइ ॿुधाईंदा त ॾाढो शरीफ़ माण्हू हुयो, पर ज़ाहिर हुयो त सेप्को जो हिसो। ऐं सेप्को जो इहो क़तल जेसिताईं मां सम्झां थो त इहो उन ॾींहुं न थियो, इहो क़तल ईअं सम्झो त उन माण्हूअ जो जेको वरियं जो जज़्बाती रद्दमल हो उन दुकानदार जो, छो त क़तल दुकानदार कयो आहे। ज़ाहिर आहे दुकानदार को प्रोफेशनल ॾुआरी कोन्हे, को खूनी न आहे, उनजो अहिड़ो को बैकग्राउंड बि न आहे, पर छा आहे त तंग आमद जंग आमद। हाणे मां सिर्फ़ु पंहिंजो एक्सपीरियंस हिते दोस्तनि सां शेयर करणु चाहियां थो, जंहिं मां इहो नथो चाहियां त को ॿीहर को अहिड़ो वारदात थिए या सेप्को वारा क़तल थियनि, पर माण्हू एतिरो तंग वेठा आहिनि जो किथे बि हक़ीक़त इहा आहे त किथे बि को सेप्को जो माण्हू जेकॾहिं मुलाज़िम क़तल थो थिए त माण्हू ॾुखारा घटि था थियनि पिया, बल्कि चवनि था त हिकिड़े मां जान छुटी, थोरे उहो खणी बेगुनाह हुजे छो त सेप्को जो हिसो त आहे। हाणे मां पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायांव त 20 साल अॻु या शायदि हुनखां बि 25 साल अॻु मूं मीटर हणायो पंहिंजे घर जो, ऐं शुरू में त 5-6 महीना त ठीकु बिल पिया आयो, उनखां पोइ डिडक्शन लॻणु शुरू थी विया। आख़िर बिल खणी वियुमि हुनजे सेप्को जे ऑफिस में त भई उन महिल बिल नॉर्मली ईंदो हुयो जेको, त उन महिल 6500 रुपया ईंदो ऐं 8-8000 रुपया अॼु खां 20 साल अॻु डिडक्शन लॻल हुई। पर भई मूंखे ठीकु करे ॾियो, हीउ तव्हां छो डिडक्शन हुआ? त उते जेको SDO ऑफिस में वेठल हुया अमरा, हुन चयो साईं इहो लॻी आयो आहे, बसि हाणे हिन जो को हल कोन्हे, इहो तव्हांखे भरिणो पवंदो। ऐं मूं हुननि खे उन महिल ॿुधायो त भाउ एतिरी त मुंहिंजी पघार ई कोन्हे जेतिरी डिडक्शन कई अथव, त मां किथां धाड़ो हणां, फुर कयां, छा कयां जो तव्हांजो डिडक्शन पीआरियां, जेकॾहिं तव्हांजी ग़लती आहे दुरुस्त करे ॾियो। चवनि असां हिन वटि जो असां वटि को हल कोन्हे। आख़िर हिकिड़ो दफ़ो मूं ॾुखियो सुखियो उहो बिल पीआरे छॾियो। अच्छा, बिल पीआरण खां पोइ वरी लाइनमैन अची करे लाइन कटे वियो, हालांकि बिल बि क्लियर हो। हुनखे मूं ॿुधायो त यार हीउ बिल त मुंहिंजो क्लियर आहे, लाइन छो कटी अथव? यार ग़लती में कटे छॾी, खणी था ॾियूं, बसि इहो चई मोटरसाइकिल ते चढ़ी रवाना थी विया। जून जे लाइ जहिड़नि गरम ॾींहंनि में हफ़्तो मुंहिंजो लाइन उहो कटियल हिननि जे आसिरे। हुनखां पोइ मूं ज़ाती जेको आहे ख़र्चु करे हिकिड़े प्राइवेट माण्हू खां कनेक्शन ॻंढायो, वरी 2-3 महीननि खां पोइ वरी डिडक्शन, वरी आख़िर ऑफिस हुननि जे वियुमि, पोइ ख़बर पई त हिननि जो जेको डिडक्शन हणण वारो अमर आहे उहो विज़िट ते वेंदो आहे, जितां हुनजी ख़िदमत चारी थी त ठीकु आहे, न त पोइ हणी छॾींदो आहे डिडक्शन। उन कोई अच्छा उन को अल्टरनेट न आहे, उन को हल न आहे, उनखां कोई चेक करण वारो न आहे, को पुछा करण वारो कोन्हे, बल्कि सेप्को में त अहिड़ो सिस्टम ई न आहे त बिल ग़लति आयो त उहो सारिफ़ छो भरे, ग़लति मोकिलण वारे ते का सज़ा, अहिड़ो को सिस्टम ई कोन्हे, तसवर ई कोन्हे त बाबा जंहिं बिल रीडिंग ग़लति कई उनखां पुछा करिए त रीडिंग छो ग़लति कई, या जंहिं डिडक्शन ग़लति हयो त उनखां बि पुछा करिए त ग़लति डिडक्शन तो छो हई। एतिरे ताईं जो हिकिड़ो दफ़ो त ट्रांसफॉर्मर ख़राबु थी वियो, 3 महीना सेप्को वारनि ट्रांसफॉर्मर ठाराए कोन ॾिनो, पर 3 महीना बिल ईंदो रहियो। मतिलबु ट्रांसफॉर्मर ई कोन्हे, पूरे पाड़े जी बिजली बंदि आहे, पर बिल ईंदो रहियो ऐं उहो बिल बि पीआरणो आहे। ऐं अच्छा, वरी आख़िर एतिरे ताईं जो मूंखे यादि आहे हिकिड़ो दफ़ो त एतिरो तंग थी वियोसि त मूं चयो त हाणे वापडा वारा अचनि त हिननि खे मतिलबु त अहिड़ी वारदात हिननि सां कजे त वरी जीअं हिन कॉलोनी में न अचनि, पर पोइ बि कुझु न थियो। ऐं हिकिड़ो दफ़ो त आख़िर मां हिननि जे ऑफिस वियुमि, SDO खे ॿुधायो त बाबा हीउ छो था हर महीने असरु कयो? साईं बसि असांजे हथ में न आहे साईं, उहो करे था अचनि मुलाज़िम, मां छा कयां, तव्हां साईं मथे ऑफिसर ॾे वञो। मतिलबु हिकिड़ो दफ़ो त आख़िर मां हिननि जे सेप्को चीफ जे ऑफिस हलियो वियुसि, उते सुमरो साहिबु हुनजो PA वेठो हो, बाद में उहो हैदराबाद, हाणे त मौलाना साहिबु थी वियो आहे, ॾाढो शरीफ़ माण्हू हुयो सुमरो साहिबु, हुन PA हुयो हुन सेप्को चीफ जो। उन बि एतिराफ़ु कयो त यार चई हिन जो सिस्टम एतिरो वाहियात आहे जो असां बि कुझु नथा करे सघूं। हाणे हिन जो हल इहो आहे त जेको मीटर रीडर अचे थो पियो उनखे बि कुझु पैसा ॾेई छॾियो, ऐं जेको लाइनमैन आहे उनखे बि पैसा ॾियो, ऐं उन्हनि खे मतिलबु बिल भरण सां गॾोगॾु थोरा घणा उन्हनि खे पैसा ॾींदा रहो, तॾहिं तव्हांजी बिजली हलंदी, न त न हलंदी। ऐं इहे ई डिडक्शन लॻंदा रहंदा। आख़िर मतिलबु एतिरो तंग करे छॾियो अथऊं जो हाणे हिन समय जे दोस्त जो त ख़ैर बेगुनाह क़तल थियो आहे, पर क़ातिल बि को उन ते बि रहम थो अचे पियो त हुनजी बि ज़िंदगी उजड़ी वई, हुनजो बि घरु उजड़ी वियो, हुनजो कारोबारु हलियो वियो, पाण जेल में हलियो वेंदो, हुनजे बचनि जो बि छा थींदो, ऐं मक़तूल जी बि फैमिली उजड़ी वई। पर हीउ वरियनि जो रद्द अमल आहे, जेकॾहिं
जेकॾहिं इहो क़तल माफ़ु थी वञे जेकॾहिं सखर में हर शहरी खां दरखड़का पुछे जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ो क़तल माफ़ु कजे त कंहिंजो कंदो त पहिरियों ई त वापडा वारनि जो नालो खणंदो। छो त हिन महिल ताईं सखर में एतिरे ताईं जो ख़ासि तौर ते जीअं हीउ माइक्रो जो इलाइक़ो आहे, ही मतिलबु बैकवर्ड एरिया आहिनि टाइप जा, उते त ही सेप्को चीफ ताईं बसि जल्दी में चवंदे त इहो देरी न कंदा त बाबा हिते बिजली चोरी थी थिए। पर हिननि खे शर्म नथो अचे, हिननि खे इहो चवंदे बि शर्म नथो अचे त बिजली 24 कलाकनि में जॾहिं अचे ई 2 कलाक थी, सा बि हफ़्ते में 2 ॾींहं त सिर्फ़ु चमको ॾेई हली वेंदी आहे, माना उहा 2 कलाक बि कंटिन्यू न आहे त चोरी किथां थी थिए। हिननि खे त चवंदे बि शर्म न आहे ईंदो। पर ही उहे हरामी कमीना ज़लील माण्हू आहिनि जेके रिश्वतखोरी लाइ जेके पंहिंजा अरबे रुपए जूं मिल्कियतूं ठाहे वेठा आहिनि ऐं मौसूम मुलाज़िमनि खे ही क़तल कराइनि था पिया। हिन जे मिल्कियतुनि जी जांच कजे त ख़बर पवंदी त केतिरा अरबपती आहिनि। इदारो नुक़सान में थो वञे, मुलाज़िम अरबपती थींदा था वञनि, नंढड़े मुलाज़िम भई ईअं सम्झो त किरोड़नि जी प्रॉपर्टियूं वरितियूं आहिनि, त वॾा मुलाज़िम छा हूंदा। ही क़तल असल में उन कुरैशी दुकानदार न कयो आहे, पर हिन में सेप्को जा हेठे खां वठी मथे ताईं सेप्को चीफ ताईं सभु मुलविस आहिनि। हिकिड़ो केस उन्हनि ते बि दाख़िल कयो वञे त आख़िर उन्हनि माण्हुनि खे एतिरो छो बेज़ारु कयो आहे जो आख़िर माण्हू उनखे क़तल करण ते बि मजबूर थी था वञनि।